गुणे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त हुकूमत कंहिंखे मिलंदी फ़ैसिलो 8 फ़रवरी ते अवाम कंदो। अवामी फ़ैसिलो हर कंहिंखे क़बूल करणो पवंदो। हुन चयो त 25 करोड़ अवाम पंहिंजी तरक़ी खुशहाली लाइ वोट जो हक़ इस्तेमाल कंदो। साकिब निसार ज़रिए नवाज़ शरीफ जी हुकूमत ख़त्म न कई वञे हा त मुल्क ॾुखाइण जो शिकार न थिए हा। अॻूणे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो इहो चवण आहे। हुनजो चवण आहे त हुकूमत कंहिंखे मिलंदी फ़ैसिलो 8 फ़रवरी ते अवाम कंदो। अवामी फ़ैसिलो हर कंहिंखे क़बूल करणो पवंदो। अॻूणे वज़ीर-आज़म जो चवण आहे त 25 करोड़ अवाम पंहिंजी तरक़ी खुशहाली लाइ वोट जो हक़ इस्तेमाल कंदो। हुन चयो त साकिब निसार ज़रिए नवाज़ शरीफ जी हुकूमत ख़त्म न कई वञे हा त मुल्क ॾुखाइण जो शिकार न हुजे हा। अॻूणे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त हुकूमत कंहिंखे मिलंदी इहो फ़ैसिलो 8 फ़रवरी ते अवाम कंदो। ही अहम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया। अॻूणे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त नवाज़ शरीफ जी हुकूमत साज़िश तहत ख़त्म कई वई। हुननि मुल्की मफ़ाद लाइ सियासी क़ीमत अदा कई। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे शहबाज शरीफ जो चवण आहे त इत्तेहादी हुकूमत मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। हुन चयो त ही चूंडूं मुल्की तक़दीर जो फ़ैसिलो कंदियूं। संदसि चवण आहे त मुल्क में ज़रूरत हुजे, ज़रूरत मूजिब गैस नाहे, हुकूमत में अची ज़रई शोबे ते ध्यान ॾिनो वेंदो। अॻूणे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त नवाज़ शरीफ जी हुकूमत साज़िश तहत ख़त्म कई वई। हुननि मुल्की मफ़ाद लाइ सियासी क़ीमत अदा कई। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे शहबाज शरीफ चयो त इत्तेहादी हुकूमत मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। हुन चयो त ही चूंडूं मुल्की तक़दीर जो फ़ैसिलो कंदियूं। संदसि चवण आहे त मुल्क में ज़रूरत मूजिब गैस नाहे, हुकूमत में अची ज़रई शोबे ते ध्यानु ॾींदा।